सुतली मात तो के आसमान ते गोलियाला पर तू तो मुके जमीन ते मिली वे हल एडो कूड़ ऐ तू मुके आसमान ते की पे बोलियो तू आसमान ते पचे किया ऐ मानू आई ची बिरो ये चेबो साहबला ॾाढो गलत चइबो आहे खैर ॻाल्हि कूड़ खां शुरू कई थी त कूड़ी ॻाल्हि मुकमल बि कर सुबेदारा सुतली मां त थाणे ॾांहुं पे वयसि पर शुक्र जो तू मूंखे हिते ई मिली वई इहो बि कूड़ छो त जेॾां मां वञी रहियो आहियां थाणो बि उन तरफ़ आहे ऐं जेॾां तूं वञी रहियो आहीं ओॾे इस्पताल आहे साहब ये मिड़ई चइबो आला ॾाढो गलत चइबो आहे साहब मूंखे हिकिड़ी एनसी दाख़िल कराइणी हुई एनसी कहते तो दाख़िल कराएं सेठ धनुअ ते न उन जे बाटे टोनीअ ते हा टोनीअ कयो छा आहे हुर कई अथई धाड़ो हयो अथई या चोरी कई अथई न न साहब टोनी एतिरो दिलेर काथे आ जो वारदातूं करे त पोइ पक्का जहिड़ो कयो हूंदई हा न साहब न टोनी डिॼणो आ पहिरें नंबर जो इहो वरी हाणे जहिड़ा कंदो त पोइ आख़िर टोनीअ कयो छा आहे टोनी चरियो थी पियो आहे साहब जेका तो मश्करनि जे ॻोठ जी माई ॾिसे न चवे तो त उहा मुंहिंजी ज़ाल आहे चरियनि जे ख़िलाफ़ एनसी दाख़िल नाहे कराइबी उन्हनि जो त इलाज कराइबो आहे मोगा मटर वञी टोनीअ खे इस्पताल में दाख़िल कराए न साहब न अवां सम्झो ई कोन था हो ॼाणी वाणी चरियो थियो आहे चरियो आहे कोन तो पाण त चयो त टोनी चरियो थी पियो आहे जेका तो मश्करनि जे ॻोठ जी माई ॾिसे चवे तो इहा मुंहिंजी ज़ाल आहे ये चइबो आहे साहब अला ॾाढो ग़लति चइबो आहे ग़लति चइबो आहे वरी डोडा पटे हीअं मूंखे ॾिसे पियो मूंखे सम्झ में नथो अचे आख़िरकार मश्करनि खे थी छा वियो आहे हर हिकु मश्करो ॿिए मश्करे जो दुश्मन बणियो बीठो आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ केस पिया कनि आख़िर मश्करनि जी मोहबत वई केॾां चाचू असांजे ॻोठ में शैतान अची विया आहिनि उन्हनि असांजे ॻोठ जो अमन ख़राब करे छॾियो आहे जहालत असांजे ॻोठ खे बागड़ वांगुरु खाई वई आहे सरकार असां सां वॾी दुश्मनी इहा कई आहे असां खां इल्मु खसे वठो अथसि असांजे हेॾे ॻोठ में स्कूल न आहे ऐं भर वारे ॻोठ में 2 प्राइमरी स्कूल आहिनि हिक में उतां जे रेस जो वाड़ो आहे ऐं ॿिए में भू ऐं कलर रखियल अथसि सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।